अस्सलाम वालेकुम। वेलकम सालेबर एनसाइक्लोपीडिया। चाला खुश आहियो त बि सही आहे। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 28 जेको JEST जे टेस्ट में आयो। उनमें छा थो चए त एन इंसेक्ट पॉपुलेशन इन अ लैब हैज़ 2 पावर 16 insects. If the population doubles, how many insect will be there? छा थो चए जेकॾहिं हिकु लैब में इंसेक्ट जी पॉपुलेशन आहे 2 जी पावर घणी 16 2 जी पावर 16 ऐं पॉपुलेशन जेकॾहिं डबल थी वञे पॉपुलेशन जेकॾहिं डबल थी वञे हाउ मेनी इंसेक्ट विल बी देयर, त हुते जेका कीड़ा आहिनि मकोड़ा हू घणा थींदा। सफ़ा सवलो आहे। ठीकु आहे। हिन में छा आहे त एक्चुअल जेकी पॉपुलेशन आहे उहा पाण खे ई मिलियल आहे। हुन खां पोइ डबल थिए थी। डबल जो मतिलबु हूंदो आहे ट्वाइस त ट्वाइस जो छा आहे त 2 सां ज़रब करे छॾियो। डबल थी ही डबल वारा 2 अची विया हिते ऐं हिसागी ही वैल्यू जेकी आहे 2 जी पावर 16। हाणे छा कयो आहे पाण त बेस जेका आहिनि हिन जा बेस ही हिते ई 2 बेस आहे, हिते बि 2 बेस आहे। हिकु असास आहिनि। हिननि खे जेकॾहिं हिकु जहिड़ा हुजनि, ॾिसो ॿई बेस हिकु जहिड़ा आहिनि त हिननि जी पावर पाण में जोड़ थींदी। त छा थींदो हिकु हिन वारी पावर ऐं प्लस 16 हिन वारा। ठीकु आहे। घणा थिया 2 जी पावर 17। सही थी वियो। ही पंहिंजो जवाबु आहे। हाणे हिन खे एक्सप्लेन या ड्रैग में पाण हिते छो जो वॾी पावर आहे नथा आणे सघूं, पाण इन जहिड़ी हिकु अलॻि मिसाल खणूं था। फर्ज़ कयो जेकॾहिं हिकु ॿी लैब आहे जंहिंमें ही कंडीशन आहे त 2 जी पावर 3 जेकी आहे उहा एक्चुअल पॉपुलेशन आहे। हुन खां पोइ डबल थिए थी त पोइ घणी थींदी ही कंडीशन आहे। पहिरीं पॉपुलेशन पाण ॾिसी वठूं त सिंप्लीफाई करे त बाबा हू घणी आहे। हाणे 2 जी पावर आहे 3 त हिन जो मतिलबु आहे 2 ज़रबिया 2 जेका 3 भेरे पाण में ज़रब करे वरितासीं। 2 खे 2 सां ज़रब कंदासीं 4 जवाबु ईंदो। 4 खे 2 सां ज़रब कंदासीं त जवाबु ईंदो 8 थी। ठीकु आहे। हाणे एक्चुअल पॉपुलेशन जेकी करंट आहे हू ही आहे। जेकॾहिं डबल थी थिए त हुनजो मतिलबु आहे जीअं हिते पाण कयो आहे 2 सां ज़रब कयो ईअं। सही आहे। हाणे हिन वांगुरु ई पाण करे वठूं बेस सेम आहे त पावर जेकी आहे उहा पाण में जोड़ थी वेंदी। त ही घणा थिया 2 जी पावर 4। हाणे ॾिसूं हिन खे सिंप्लीफाई करे वठूं। 2 जी मथां पावर 4 आहे त मतिलबु 4 भेरे पाण में ज़रब थींदा। 2 खे 2 सां ज़रब कंदो त 4 खे 2 सां ज़रब कंदो त 8 खे 2 सां ज़रब कंदो त 16। हाणे ॾिसो त पहिरियों घणी हुई 8 डबल थी वई त 16 थी। ईअं ई ही बि कंडीशन आहे। सही आहे। हिन जो जेको जवाबु आहे हू पाण वटि 2 पावर 17 थींदो। उमेदु आहे तव्हांखे सम्झ आयो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। हिन जो जेको क्वेश्चन पेपर में मिलियल आहे हू ए ऑप्शन आहे जेको बराबरि आहे 2 पावर 17। ठीकु आहे।